अल्लाह फरमाए तो वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा। मुझे प्यारो हबीब पंहिंजी पाक ज़ुबान मां जो कुछ ॻाल्हाए थो नफ़सानी कलाम नाहे, ज़ाती ख़्वाहिश नाहे। हबीब खुदा जी ज़ात बरकात कंहिं मामूली तरह सां ॻाल्हाइण वारा अल्लाह ताला जा प्यारा हबीब नाहिनि। वमा यंतिकु अनिल हवा, जो कुछ मुझे हबीब ॻाल्हाए थो ओ ख़्वाहिशात नाहे, छाहे इन हुवा इल्ला वहयुन यूहा। ज़ुबान मुस्तफ़ा जी आ, वही मूं अल्लाह जो आ। ज़ुबान हबीबे करीम जी आ, फरमान मूं गफ़ूर रहीम जो आ। ज़ुबान मुस्तफ़ा मिठे जी आ, इरशाद मूं अल्लाह ताला जो आ। जो कुछ मोहम्मदी ज़ुबान मां निकिरे थो उनखे तव्हां बातिल न समझो, लग़्व न समझो, ख़्वाहिशाती मबनी कलाम न समझो। इन हुवा इल्ला वहयुन यूहा, जो कुछ आ सब मूं अल्लाह जो वही आ। वही जा ब क़िस्म लिखिया आहिनि मुहद्दिसन मुफ़स्सिरन, हिकिड़ो वही जली, ॿियो वही ख़फ़ी। वही मतलूब ऐं वही ग़ैर मतलूब। जेको वही मतलूब आहे उहो अल्लाह जो क़ुरान आहे, जेको वही ग़ैर मतलूब आहे उहो महबूब जी हदीस आहे। इन मौज़ूअ ते हदीस कीअं दलील आहे, हदीस कीअं हुज्जत आहे, क़ुरान पाक जा कई दलाइल आहिनि, पर मौज़ू जॾहिं त इहो नाहे। मौज़ू आहे महबूब करीम अलैहिस्सलाम खे अता थियल इल्म ग़ैब। इन जे करे मां अव्हां जे अॻियां अॼु नबवी उहे हदीसूं पढ़ां थो जन हदीसनि में महबूबन करीम अलैहिस्सलाम जे ज़ात खे अता थियल ग़ैब जे इल्म जो बयान। सभई दुरूद मोहब्बत ई प्यार सां पढ़ो। तव्हां अर्ज़ कयो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लम तस्लीमा। केतिरो अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे ग़ैब जो इल्म ॾिनो आहे। बुखारी शरीफ में बाब बदल ख़ल्क़ में हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत मौजूद आहे। यादि रखो त बुखारी शरीफ जो मुहद्दिसन में वॾो मक़ाम आहे, वॾो मनसब आहे, वॾो मर्तबो आहे। एतिरो मर्तबो आहे जो जमहूर मुहद्दिसन जो क़ौल आहे त असहुल कुतुब बाद किताबिल्लाह, यानी खुदा जे किताब खां पोइ क़ुरान करीम खां पोइ वध में वध जेका सही रिवायत आहे सा इमाम बुखारी जी आहे। ऐं इमाम बुखारी उनखे पंहिंजे सही बुखारी जंहिंजो नालो असल अल जामिउ सही आहे उन में बयानु फरमायो आहे। सैयदना अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जहिड़ो सहाबी, बेबाक बेखौफ सहाबी, अल्लाह जे शान जे तरफ़ां जंहिंजे शान में क़ुरान पाक जो आयतूं लथियूं आहिनि उहो थो रिवायत करे। छा जो बयानु फरमाए, फरमाए थो कान फीना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक़ामन फ़अख़बरना अन बदअल ख़ल्क़ हत्ता दख़ल अहलुल जन्नत मनाज़िलहुम व अहलुन नार मनाज़िलहुम हफ़िज़ ज़ालिक मन हफ़िज़हु व नसियहु मन नसियह। साईं फरमाए थो मुंहिंजो प्यारो अमीर उमर हबीबन करीम जी ज़ात बरकात हिकु दफ़े बीही अल्लाह जे मख़लूक़ात जे इब्तिदा खां ख़बरूं शुरू कयूं। जॾहिं खां ख़ल्क़ जी इब्तिदा थी आहे, पैदाइश जी शुरूआत थी आहे, बदल ख़ल्क़ खां असांखे महबूबन करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बरकात वेही ख़बरूं ॿुधायूं ऐं एसि ताईं बयानु कंदा रहिया। माना सारी ख़ल्क़ जो अहवाल बयानु कंदा आया तव्हांजो जन्नती वञी जन्नत में पंहिंजे जाइन ते पहुता ऐं जहन्नम में वञी जहन्नम में पंहिंजे जाइन ते पहुता। इहे सभु तफ़सीली ख़बरूं हबीब करीम अलैहिस्सलाम जन असांखे ॿुधायूं। असांजी कहिड़ी मजाल आहे जो मुहम्मद हबीबा जूं सभई ॻाल्हियूं यादि कयूं, जिन खे के यादि बीठियूं जिन खां विसरी वयूं। साल ई आहे हुज़ूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन मख़लूक़ात जे शुरूआत खां वठी वींदे जन्नती जन्नत में पहुता, जहन्नमी जहन्नम में पहुता। जन्नत ने पंहिंजूं जायूं वरतियूं, जहन्नम वारनि पंहिंजूं जायूं वरतियूं। इहे सभई हुज़ूर अलैहिस्सलाम जन अहवाल ॿुधाया। इहे तॾहिं ॿुधाया जॾहिं अल्लाह ताला जे महबूब खे इन सभिनी शयुनि जो इल्मु आहे। बग़ैर इल्म जे न तव्हां ॿुधाए सघंदव, न साईं मोहम्मद साले ॿुधाए सघंदो, न मां ॿुधाए सघंदुसि, न केरु ॿुधाए सघंदो। हिकु इहा ॻाल्हि इल्मु आहे। ऐं ॿियो इहे शयूं जॾहिं ख़ल्क़ शुरू थी हुज़ूर अलैहिस्सलाम जन जे ज़ाहिरी ज़िंदगी मुबारक में
संदन अॻियां मके या मदीने में त शुरूआत कान थी हुई। उन खां पोइ वरी जेसीं ताईं जन्नत में वञनि, जहन्नम में वञनि, पंहिंजूं जायूं संभालीनि। इहे शयूं उन वक़्त में बज़ाहिर त संदन अॻियां मौजूदु न हुयूं। अरे सभई शयूं हुज़ूर जन इन जे करे ॿुधायूं जो अल्लाह ताला पंहिंजे महबूब खे ने सभिनी शयुनि जो इल्मु ॾिनो आहे। सुभान अल्लाह, सभिनी शयुनि जे इल्म सां नवाज़ियो आहे। इन में शिरक नाहे, इन में कुफर नाहे, इहो ग़लति अक़ीदो नाहे, इहो असहाब किराम जो अक़ीदो आहे। न त असहाबी हज़रत अमीर उमर जहिड़ो हिकु बेबाक सहाबी, हबीबन करीम जो दादुलो ऐं प्यारो सहाबी उथी चए हा त या रसूल अल्लाह तव्हांखे इल्मु किथां आयो? इल्मु ग़ैब जो आहे, इहा त अल्लाह ताला सां मख़सूस ॻाल्हि आहे, अव्हां कीअं था ॿुधायो? हल हुज़ूर खे अर्ज़ु न करे सघियो त पोइ हा रिवायत बयान न करे हा। हज़रत अमीर उमर न हो, अमीर उमर जा अल्फाजन काम फीना, असीं सभई हुयासीं। उन सभिनी खे महबूबन ॿुधायो। नतीजो छा निकितो त अल्लाह ताला जे हबीब खे इल्म ग़ैब अताई आहे ऐं सहाबनि जो अक़ीदो आहे त महबूब खे आहे तॾहिं महबूबन ॿुधायो। अल्लाह इहो साॻियो अक़ीदो असां अहले सुन्नत जमाअत जो आहे, असां सुन्नी मुस्लमाननि जो आहे, असां या रसूल अल्लाह चवण वारनि मुस्लमाननि जो आहे, असां महबूबे करीम खे नूर मञण वारनि मुस्लमाननि जो आहे, असां महबूबे करीम खे हाज़िर नाज़िर सम्झण वारनि मुस्लमाननि जो आहे। इहो ई अक़ीदो आहे जेको अंबिया जो आहे, सहाबा जो आहे, इमामनि जो आहे, औलियान जो आहे, रब्बानी उलमा जो आहे ऐं मुस्तफ़ा करीम जे जमहूर उम्मत जो आहे। इन अक़ीदे खे न मञण वारो गुमराह आहे, इन अक़ीदे खे न मञण वारो बेदीन आहे, इन अक़ीदे खे न मञण वारो अल्लाह जे महबूब जो गुस्ताख आहे, इन अक़ीदे खे न मञण वारो सिराते मुस्तक़ीम खां परे आहे। सुलह लफ़्ज़नि में त निजो निवेकलो वहाबिया, लहाबिया, बेअदबा, गुस्ताखा मुस्तफ़ा करीम जे मुतअल्लिक़ सहाबन वारो अक़ीदो उहो ई आहे जेको असां सुन्नत जमाअत जो आहे ऐं सचनि सुन्नियुनि जो आहे। दुरूद मुंहिंजे प्यारे हबीब ते वॾे आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लम अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लम अलैहि। ही त आहे बुखारी शरीफ़ जी रिवायत, पर बुखारी खां बाद में मक़ाम जेको मुहद्दिसन सगोरन तस्लीम कयो आहे उहो आहे हज़रत हबीब करीम जे प्यारे इमाम मुस्लिम जे मुस्लिम शरीफ़ किताब जो। मुस्लिम शरीफ़ जे लाइ के त चवंदा त बुखारी खां वधीक आहे, पर जमहूर मुहद्दिसन जो कौल आहे त न बुखारी पहिरें नंबर ते आहे। उन मुस्लिम शरीफ़ में हज़रत अमर बिन अख़्तब साॻी रिवायत आंदी आहे, पर उन में वधीक छा आयो आहे فأخبرنا بما هو كائن إلى يوم القيامة فعلمنا أحفظنا سبحان الله سبحان الله أخبرنا वो महबूबन असांखे ख़बर ॿुधाई छाजी बिमा हुआ काइनुन इला यौमिल क़ियामा, जेकी क़यामत ताईं थींदो महबूब सभु ॿुधायो। सुभान अल्लाह अकबर या रसूल अल्लाह कीअं ॿुधायूं लफ़्ज़ आहिनि। असीं चऊं था अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे मां कान व मां यकून जो इल्मु ॾिनो आहे, जेकी थियो ऐं जेकी थींदो तव्हां मूंखे ॿुधायो। जॾहिं महबूब खे जेकी थियो ऐं थींदो आहे असीं था चऊं त वहा बि चिड़ी थो पवे, बेबंदी चिड़ी थो पवे, नजदी चिड़ी थो पवे, गुस्ताख चिड़ी थो पवे, पर जॾहिं मुस्तफ़ा करीम जो सहाबी थो चवे फ़अख़बरना बिमा हुवा काइनुन, जेकी बि थियण वारो आहे इला यौमिल क़ियामा, चिटा अल्फाज़ जेकी क़यामत ई थियण वारो आहे असांखे हबीब सभु ख़बर ॾिनी। हबीब सभु ॿुधायो। पोइ महबूब करीम जी ज़ात बरकात जे इन ख़बर खे सहाबी बयान कयो, इन खे मुहद्दिस मुस्लिम शरीफ़ जहिड़े बुज़ुर्ग बयान फरमायो ऐं सहाबी छा थो चवे फ़अलमना अहफ़ज़ना, असां में जेको वधीक इल्म वारो आहे उन वधीक यादि कयो आहे, पर सभई किथां यादि बीह जूं, ही त मुहम्मदी मक़ाम आहे जंहिंखे काइनात जो इल्म ज़हन में आहे। सुभान अल्लाह। या साॻी हदीस मिशकात शरीफ़ बाबुल फितन में मौजूद आहे, मिशकात बाबुल मोइज़ात में मौजूद आहे। हबीब करीम जी ज़ात बरकात प्यारे हज़रत हुज़ैफ़ा सहाबी वरी हिन अंदाज़ सां बयान कई आहे। छा थो फरमाए हज़रत हुज़ैफ़ा, मां तरक शैअन यकून फी मक़ामिही इला यौमिल क़ियामा इल्ला हद्दस बिही हफ़िज़हु मन हफ़िज़हु व नसियहु मन नसियह।
हजरत उमर जी भी रिवायत आहे, हजरत हुज़ैफा जी भी रिवायत आहे, हजरत अमर बिन अख्तब जी भी रिवायत आहे। ऐं छो त हिकिड़ो मौजूदु कोन, सभई सहाबी उन मौजूदु आहे जिन हबीब ॿुधाए थो। साईं छा थो फरमाए थो हुज़ैफा साईं त मां तरक शयन, हुज़ूर का बि शइ न रहाई, यकून जेका थियण वारी आहे, सुभान अल्लाह, जेका बि शइ थियण वारी आहे हुज़ूर न रहाई, माना इल्मु हो तलहत ॿुधायूं, सुभान अल्लाह, का बि शइ न रहायूं। मां तरक शयन यकून फी मकामिही, उन ई मकाम ते जंहिं ते बीठा हा, का बि शइ न रहायूं जेका बि शइ थियण वारी आहे, इला यौमिल क़ियामह, क़यामत ताईं। हिन सहाबी बि क़यामत ताईं बयान आंदो, हजरत अमर बिन अख्तब क़यामत ताईं बयान आंदो, मुंहिंजे हबीब जा उम्मती हो। इन सहाबनि जो अक़ीदो हो, ज़हन में हो त क़यामत ताईं शयूं सभु अल्लाह जे महबूब जे इल्म में आहिनि, ऐं इहो ई इल्म ग़ैब आहे जेको अल्लाह पंहिंजे हबीब खे अता फरमायो। सुभान अल्लाह, इन जे करे अल्लाह जे बाने जो मशहूर शेर आहे त लक़ब उम्मी मगर कोनो मकां के ग़ैब से वाक़िफ़। महबूब खे ग़ैब जो इल्म अल्लाह ताला ॾिनो आहे, सॼो त उम्मी वियो आहे, पर उम्मीअ जे सॾण जा मुख़्तलिफ़ वजूह आहिनि, उलमा बयान फरमाया। हिकिड़ो लफ़्ज़ इहो आहे त उम्मी वरतल आहे उम्म खां, उम्म माना असुल, ये निस्बत जी आहे, उम्मी माना असुल वारो। असुल छा आहे? व इंदहू उम्मुल किताब, अल्लाह ताला क़ुरान पाक में लोह महफूज़ खे उम्म करे छॾियो आहे, उम्मी माना लोह महफूज़ जे इल्म वारो। सुभान अल्लाह, यानी जेकी बि अल्लाह ताला लोह महफूज़ में लिखियो आहे उहो सभु इल्म मुस्तफ़ा करीम जे सीने में आहे। जो इमाम शरफुद्दीन बूसीरी फरमायो आहे, फ़इन्न मिन जूदिक दुनिया व दरअतहा। हबीब तवज्जो ॾियो, उलमा सगोरा सम्झण वारा पढ़ियल हो। फ़इन्न को यकीनन, मिन जूदिक, मिन तबीज़ जी आहे। हबीब अव्हां जे सखा जो बज़, अव्हां जे सखा जो हिस्सो, अव्हां जे सखा जो ज़रो छा आहे? फ़इन्न मिन जूदिक दुनिया व दरअतहा। दुनिया, दुनिया जी मुखालिफ़ क़यामत, ॿई जहान हबीब तुंहिंजे सखावत जो बाज़ आहिनि। अल्लाह मिन तबीज़ी तव्हां पढ़ो नहव जे किताबनि में बाज़ आहिनि। व मिन उलूमिका इल्मुल लौह वल कलमी। ऐं हबीब लोह ते जेकी कलम लिखियो आहे, जेको बि लोह में लिखियल आहे, उहो सभु तो महबूब जे इल्म जी ज़रिया, इल्म जो बाज़ आहे। जेकी लोह महफूज़ में लिखियल आहे उहो जॾहिं बाज़ आहे त लोह महफूज़ में सारी मख़लूक लिखियल आहे, इहो बाज़ आहे। जॾहिं इहो बाज़ आहे त महबूब जो सभु इल्म केतिरो आहे सो ख़ुदा खे ख़बर आहे, इहो ख़ुदा जे हबीब खे ख़बर आहे। सुभान अल्लाह, त सुहिणे हबीब जे सहाबनि जो अक़ीदो निहारियो, रिवायत निहारियो, बयान निहारियो। हिकिड़े फरमाया त असांखे साईं करीम ने एतिरो ॿुधायो जो जन्नती जन्नत में नहीं पहुता, पंहिंजे जायुनि ते वेठा, जहन्नमी जहन्नम में नहीं पहुता, पंहिंजे जायुनि ते वेठा। अमर बिन अख्तब साईं फरमाया त क़यामत जेका थियण वारी आहे उहा बयान फरमायो। हज़रत हुज़ैफ़ा फरमायो त हुज़ूर सभु ॻाल्हियूं ॿुधायूं, पोइ जंहिंखे यादि बीठो यादि रखियईं, जेका विसरियो से विसरी वई। नतीजो उमर साईं जो इहो अक़ीदो, हजरत अमर बिन अख्तब जो इहो अक़ीदो, हजरत हुज़ैफ़ा जो इहो अक़ीदो, इमाम बुखारी जो इहो अक़ीदो, इमाम मुस्लिम जो इहो अक़ीदो। जेके मुहद्दिसन सहाबनि जा अक़ीदा आहिनि, इहे ई असां सुन्नत जमात वारनि आहिनि। कहिड़ा सुन्नी? जेके या रसूल अल्लाह पढ़ण वारा सुन्नी। ई हदीस मुंहिंजे आका जी ॿुधो, हबीब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात आहे, बरकात उम्मती जो। उहो कहिड़ो सहाबी रिवायत थो करे? मुस्नद इमाम अहमद बिन हंबल में हदीस मौजूद आहे। हज़रत अबू ज़र गफ़ारी रज़ियल्लाहु ताला रावी आहे। छा थो फरमाए? लक़द तरकना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वमा युहर्रिकु ताइरन जनाहिहि इल्ला ज़करना मिनहु इल्मा। हाणे केतिरनि खे तव्हां बिदअती चवंदव, केतिरनि खे तव्हां बिरेली चवंदो, केतिरनि खे ख़राब अक़ीदा चवंदो। हज़रत उमर जो बयान ॿुधो, हज़रत हुज़ैफ़ा जो बयान ॿुधो, हज़रत अमर बिन अख्तब जो बयान ॿुधो। अचो हज़रत अबू ज़र ग़फ़ारी साईं वटि रज़ियल्लाहु ताला अन्हु, जेको मुस्तफ़ा करीम जो मरूफ़ मशहूर सहाबी आहे। इमाम अहमद बिन हंबल उन जी रिवायत पंहिंजे मुस्नद में आंदी आहे। साईं तो फरमाए, चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। त लक़द तरकना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हुज़ूर साईं जॾहिं असांखे ज़ाहिरी तरह छॾियो त कहिड़ी कैफ़ियत में छॾियो?
वमा युहर्रिकु ताइरन जनाहिहि, को बि पखी पर न लोॾींदो पर न चोरींदो मगर महबूब उन जो बि असांखे इल्मु ॾिनो। सुभान अल्लाह। कमाल आहे। वमा युहर्रिकु ताइरन जनाहिहि इल्ला ज़कर लना मिन्हु इल्मा, असांखे हबीब उन जो बि इल्मु ॾिनो। सुभान अल्लाह। हाणे तव्हां ॿुधायो त पखी केतिरा था पर उॾाइनि, केतिरा था उॾामनि, केतिरा था पर छॾीनि। जॾहिं हुज़ूर खां पखियुनि जे पर लोॾण जी ॻाल्हि बि लिकल कान्हे का त बाक़ी इल्मु ग़ैब छा खे चइबो आहे। सुभान अल्लाह। पर ज़िद आहे त असुब आहे, हथ धर्मी आहे, अल्लाह ताला पनाह में रखे। इहे हदीस जा किताब पढ़नि बि था पर चवंदा आहिनि जेके माईअ खे मुड़ुस जो नालो ईंदो आहे मगर वठंदे लॼ थींदी अथसि। हाणे ज़िद करे जो वेठा आहिनि त कीअं मञीनि त महबूब खे वाक़ई एतिरो इल्मु आहे। पोइ ॿी यार कान्हे उन खे शिरक जे रंग में बिदअत जे रंग में चई सुन्ननि खे गारियूं ॾींदा, सुन्ननि ते हमला कंदा, सुन्ननि खे काफ़िर चवंदा, सुन्ननि खे मुशरिक चवंदा, सुन्ननि खे बिदअती चवंदा। अल्लाह ताला जो फज़ल ऐं करम असां सुन्न जमात आहे। असांजो शिरक न, कुफ्र न, ग़लत अक़ीदो न आहे। असांजो अक़ीदो उहो आहे जेको मिठे मोहम्मद करीम जे प्यारनि सहाबनि जो अक़ीदो आहे। सुभान अल्लाह। ऐं उहे सहाबी जेके ख़ुदा जा बि महबूब आहिनि त महबूब करीम जा बि महबूब आहिनि। सुभान अल्लाह। उहे सहाबी जंहिंजे लाइ अल्लाह ताला जे बारगाह में इज़त आहे। दुरूद पढ़ो, मां अर्ज़ खां वॾे आवाज़ सां पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अहले बैतिहि व बारिक वसल्लम तस्लीमा। वरी दुरूद पढ़ो, वरी दुरूद शरीफ वॾे आवाज़ सां। सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मद व सल्ली अला सय्यिदना मौलाना। उहे सहाबी सगुरा रज़ी अल्लाह ताला अन्हुम जो जंहिंजे लाइ अल्लाह ताला जे दरबार में इज़त आहे। अल्लाह फरमाए थो लिल्लाहि इज़्ज़त वल रसूलिही वलिल मुअमिनीन, मूं ख़ुदा जी बि इज़त आहे, मुंहिंजे रसूल जी बि इज़त आहे, मुंहिंजे ईमान वारनि बाननि जी बि इज़त आहे। ईमान वारा तव्हां सां बि आहियूं पर ईमान उन जो केॾो कमाल वारो ईमान आहे जन महबूब करीम जे दीदार सां गॾु ईमान आंदो। सुभान अल्लाह। उन्हनि जी हर शइ वटि इज़त आहे। वेंदे झंगल जे जानवरनि में बि उन जी इज़त आहे। सुभान अल्लाह। मौलाना लाल महमद मुतअलवी मटियारी शहर जो जय्यद बरख आलम थी गुज़रियो आहे। वॾो बुज़ुर्ग कामिल आलम हुयो। उन बुज़ुर्ग लिखिया पंहिंजे कलमी नुस्खे में त हिकु दफ़े हिकिड़े शख़्स खे के ज़ालिम ॿधी करे झंगल में छॾे विया। रसियुनि में, पेरनि में, हथ में, हर शइ में रसी काबू आहे ऐं रसी में काबू आहिनि। काबू लॻो पियो आहे। वेंदे वेंदे वीचारो सोचे पियो त हाणे मां कीअं जान छॾायां, कीअं छुड़ां। हथ पेर आहे काबू, पेर बि काबू, छुड़ी बि न सघे। ओचितो निहारे हिकिड़ो शींहं पियो अचे। शींहं देरी न कई आहे। जीअं जो ॿधो पियो हो चोख भो करे हिनखे खणी पंहिंजे पुठनि ते रखियईं, कंध सां वराए पुठनि ते आणे ऐं वरी अंदरि झंगल ॾे हलियो। जीअं अंदरि हलियो ते बुज़ुर्ग खे जेको ॿधल हो उनखे मथां वननि जा कंडा लॻा, टारियूं लॻियूं। तकलीफ़ त काफ़ी आई पर सोचे पर शायदि अॼु मां हिन शींहं जो पूत बणिजी वेंदुसि। मूंखे खणी थो हले खाइण लाइ, खणी थो हले ख़तमु करण जे लाइ। पाण हो रावी थो बयानु करे जन खणी मूंखे काफ़ी झंगल में अंदरि हलियो आहे। उते शींहं जा बच्चा नंढा हुआ। मूंखे उन्हनि जे अॻियां रखे ऐं कंध सां लोॾो ॾेई उन्हनि खे पंहिंजे आवाज़ में चए पियो त मूं तव्हांजो ई शिकार आंदो आहे, तव्हां खाओ। सुभान अल्लाह। हाणे खणी बि शींहं आयो आहे, बच्चा बि शींहं जा आहिनि, बुखो यल बि आहे, महसूस थी रहियो त बुख में आहिनि। उहो शख़्स चए थो त मूंखे अल्लाह ताला जी महिरबानी थी, मुंहिंजे कननि में एतिरी कुवत पैदा थी, दिमाग़ में एतिरी ताक़त पैदा थी जो मां सम्झां पियो त शींहं छा पियो चवे, बच्चा जवाब छा था। जॾहिं मूंखे उनजे अॻियां थो रखे त बच्चा मूंखे खाई नथा, मुॾे मुंहुं नथा कनि, मुॾे वरनि नथा, पंहिंजे पीउ खे सॾे चवनि था या बाना लक़द जव्वतना सलासत अय्यामिन सुम्म जेतना बिमन युहिब्बु असहाबन नबी। ए बाबा असांखे 3 ॾिहाड़ा बुख ते रखियो अथई। को बकर मारे चियां, गिदर मारे चियां, जानवर ॿियो मारे चियां, खाऊं हा, पेट पलियूं हा। अजब आहे जो उनखे खणी आयो आहे जंहिंजे दिलि में मिठे मोहम्मद जे सहाबनि जी मोहब्बत आहे। सुभान अल्लाह। अल्लाहु अकबर। या रसूल अल्लाह। हक़ चारिया जिंदाबाद। उनखे खणी आयो आहे जंहिंजे दिलि में मुस्तफ़ा जे सहाबनि जी मोहब्बत आहे, मुस्तफ़ा जे सहाबनि जो प्यार आहे, मुस्तफ़ा जे सहाबनि जो अदब आहे। बाबा असांजे वात ते कुदरती मेखूं थी थियूं वञनि, असांजो वात वरे ई कोन थो जो मुस्तफ़ा जे परवाननि जे परवाने खे खणे।
सुभान अल्लाह। तो सहाबे किराम जो अकीदो निहारियो, कहिड़ो अकीदो आहे त अल्लाह ताला पंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलाम खे ग़ैब जो इल्म अता कयो आहे, ग़ैब जो इल्म ॾिनो आहे। हज़रत उमर जो अकीदो इहो, हज़रत अमीर बिन अख्तर जो अकीदो इहो, हुज़ैफा जो अकीदो इहो, अबू ज़र ग़फ़ारी जो अकीदो इहो। हीअ त रिवायतूं जेके बुखारी, मुस्लिम, मुस्नद इमाम अहमद बिन हंबल ऐं मिशकात शरीफ़ में, के बाबुल मोजिज़ात में, के बाब बदल ख़ल्क़ मौजूद आहिनि। पर अहिड़ा कई वाक़िआत आहिनि सहाबे किराम जा जन मां सबूत थो मिले, कभी दलील थो मिले त अल्लाह ताला पंहिंजे महबूब खे ग़ैब जो इल्म ॾिनो। सुभान अल्लाह। हिकु सहाबी आहे रज़ी अल्लाह ताला अन्हु, पोइ सहाबी बणियो। अवल त अल्लाह जे दीन जो दुश्मन हो, दीन जो मुखालिफ हो, दीन जो लुटेरो हो। नालो अथसि हारिस। छा आहे नालो अदा? मुरैसी नाले मदीने खां कुझु पंध ते हिकिड़ो चिश्मो हो पाणी जो, उन मुरैसी नाले चिश्मे ते रहंदा हुआ। छा नालो ॿुधायो मां? चिश्मे जो नालो मुरैसी ऐं उन काफ़िर जो नालो हारिस। भला शैतान जो नालो ॿुधाईंदो? शैतान नालो नाहे, इब्लीस बि नालो नाहे, अज़ाज़ील बि नालो न, अञा नालो ॿियो आहे। सुबह मां तफ़सीर पढ़ाईंदे आशिक़ खे ॾिठो तफ़सीर में ऐसर तफ़ासीर लकलामिल अलीजिल कबीर जे पहिरीं जुल्द में आंदई त शैतान जो नालो बि हारिस आहे। शैतान हराम पैजे करे सॼे जो, इब्लीस सॼे जो अल्लाह जे रहमत खां मायूस आहे, ना उमीद आहे। नालो हुन ज़लील जो बि हारिस आहे। हू काफ़िर हो, हुनजो नालो हारिस हुयो। हुन हारिस खे वॾी क़ौम हुई, वॾो लश्कर, वॾी ताक़त हुई। सो पंहिंजे क़ौम खे गॾु करे विहारे ऐं चवणु लॻो त यार मके वारनि खे सुहिणे मुहम्मद जो रुखो नालो वठी, नबी करीम अलैहिस्सलाम जो ई सकरो नालो वठी चए पियो त मके वारनि खे छॾे आयो। उन्हनि में मुर्सी कान हुई, उन्हनि में ताक़त कान हुई, उन्हनि में पावर कोन हो, हिम्मत कान हुई। अचो त पाण गॾिजी मदीने पाक ते हमिलो कयूं। अहिड़ो हमिलो कयूं जो न महबूब करीम रहे, न मुस्लमान रहनि। हिन सोचियो, हिन तयारी कई, हिन हमले जे लाइ पंहिंजो लश्कर ठाहिणु शुरू कयो। हिन हबीब करीम जे ज़ात बरकात जे ख़िलाफ़ प्रोग्राम बनायो। दुरूद पढ़ो मुंहिंजे प्यारे हबीब ते वॾे आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व असहाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लम तस्लीमा। हिन हेॾे इहा कोशिश कई आहे, वॾे अल्लाह ताला जे हबीब खे ख़बर पई हबीबन करीमन खे अल्लाह ताला पंहिंजी तरफ़ां इल्म अता कंदो आहे। इल्म अता थियो, पाण फरमायो सहाबा जी आका। मुरैसीअ जे चश्मे ते हारिस नाले काफ़िर वॾे लश्कर जी तयारी पियो करे। छा ख़्याल आहे? साहब चयो या रसूल अल्लाह, असांजो इरादो आहे त हू छो अचे, वाकई हुनजी तयारी आहे। पंध करण जी तकलीफ़ ॾियूंसि, उते ई हली हुनखे सबक़ सेखारे अचूं, अहिड़ो सबक़ ॾेई अचूं जो इहो त सिखी वञे पर ॿिए काफ़िर खे बि मुस्लमान जे ख़िलाफ़ जुरत जो मौक़ो न मिले। सुभान अल्लाह। याद रखो, अॼुकल्ह असांजे नौजवान सिंधी भाउ खे यूनिवर्सिटी ऐं कॉलेज में पढ़ण वारनि खे ॿुधायो वेंदो आहे काफ़िरनि जे तरफ़ां त मुस्लमान लुटेरा आहिनि, मुस्लमान ज़ालिम आहिनि, मुस्लमाननि फलाणे मुल्क ते हमिलो कयो, फलाणे मुल्क ते हमिलो कयो, फलाणे मुल्क ते हमिलो कयो। उन्हनि खे ज़ोरी मारींदा हुआ, मुस्लमान बनाईंदा हुआ। पर इस्लाम जी तक़ाज़ा इहा कान्हे का, इहा काफ़िरनि जे तरफ़ां नौजवाननि जे ज़हन खे बद करण जी प्रोपेगंडा आहे। असल छा हो? मुस्लमाननि जॾहिं बि हमिलो कयो आहे त दिफ़ा लाइ कयो आहे, ॿिए जी अॻराई खे रोकण जे लाइ कयो आहे। मुस्लमाननि जे मथां न पर इंसान जे मथां ज़ुल्म खे बंदि करण जे लाइ कयो आहे। इन जे करे कॾहिं बि ज़हन न रखो त मुस्लमान लुटेरा हुआ, मुस्लमान फोरू हुआ, मुस्लमान धारेल हुआ, मुस्लमान ज़ालिम हुआ। न न, मुस्लमान उहो आहे जेको पाण बि बचंदो आहे त ॿिए जो बचाव कंदो। सुभान अल्लाह। हबीब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बरकात सहाबन लश्कर तैयार कयो आहे नबी साईं जी अॻवानी में। उन मुरैसी नाले चश्मे ते विया काफ़िर की मुआ के भॼी विया। उहो जेको वॾो अॻवान हो, जेको लीडर हो, जेको पाण खे सम्झंदो त मां अहिड़ो मोतबर आहियां, मुंहिंजे मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बरकात सहाबनि जे अॻियां बीही न सघियो। एॾो ज़लील थी भॻो जो पाण त भॼी वियो पर पोइ ते नंग बच्चा न्याणियूं छॾे हलियो। उनजी हिकिड़ी न्याणी हुई जंहिंजो नालो हो बरकत। उहा कैदी बंजी मदीने में आई। हुजूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ात बरकात वटि जॾहिं पहुता त उन हारिस काफ़िर खे ॿियनि ताना हया, ॿियनि मलामत कई।
अरे बेगैरत ओ बेअकुल मुस्लमान सां वेढ़ला पे सोची हाणे तुंहिंजो ही हाल आहे जो पाण भॼी वे पंहिंजी न्याणी केदी बनाए छॾी पंहिंजा बच्चा केदी बनाए छॾी तोखे बच्चनि लाइ फिक्री कोन जॾहिं शर्मायूंसि गैरत ॾियारियूंसि तॾहिं चए पियो यार भला हाणे वञी न्याणी आज़ाद कराए अचां छॾाए अचां पर कीअं वञा मूंखे नबी सी अला मारींदो अला माराईंदो अला सहाबी छा कंदा कंहिं चुस ईअं न आहे महबूब महबूब आहे महबूब उहा ज़ात आहे जेको बुरनि सां भलायूं कंदो आहे हिकु अल्लाह जे बाने जो इरशाद आहे तो वो जफ़ा करते रहे और ये वफा करते रहे वो जफा करते रहे और ये वफा करते रहे अपने अपने फर्ज को दोनों अदा करते रहे सैयद भिटाई घोट रहमतुल्लाह अलैहि याद कंदा हलूं ताके आशिक बुधी ठरन वहाबी बुधी बरन गिनतीअ में गरन मुनकिर मरन असां जा बेड़ा मदीने वारे सदके तरन सुभान अल्लाह आचो भिटाई घोट रहमतुल्लाह अलैहि त महबूब जी केड़ी प्यारी तबीयत आ केडो सुहिणो अखलाक आ ऐं असां उन अखलाक ते अमल कंदे पाण में छा पैदा कयूं छा सा फरमाए तो हू चवनी तू मच वातों वराए अग अगराई जो करे खता सो खाए पाद में पाए वियो कीने वारो कीन की महबूबत बुरन सां भलायूं कंदा हा छा सां तो चङनि सां चङा आहियूं ईअं हर को हो पर तो जीअं करे न को बुछड़नि सां भलायूं कुरान करीम फरमाए थो फबिमा रहमतिन मिन अल्लाह लिनता लहुम हबीब मूं अल्लाह जी मेहरबानी आहे रहमत आहे जो तुम महबूब जी तबीयत नरम प्यारी आहे